रहमत रमजान, रहमत रमजान, रहमत रमजान। अल्लाहु 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 अल्लाहु। ये ज़मीं जब न थी, ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, जब न था कुछ यहाँ, जब न था कुछ यहाँ, था मगर तू ही तू। अल्लाहु 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 अल्लाहु। चांद तारों की शाने जमाली में तू, सब्ज पत्तों में फूलों की लाली में तू, खुशे खुशे में तू, बाली बाली में तू, टहनी टहनी में तू, डाली डाली में तू, बूटे बूटे में गुल, बूटे बूटे में गुल, गुल में बू बू में तू। अल्लाहु 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 अल्लाहु। दीद किसको मयसर तेरी ज़ात की, लाख मूसा ने तुझसे मुनाजात की, फिर भी तूने ना इनसे कोई बात की, फिर भी तूने ना इनसे मुलाकात की, छुप के पर्दे में की जब कभी बात की, और मोहम्मद से की, और मोहम्मद से की दो बदो गुफ्तगू। अल्लाहु 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 अल्लाहु। हर फजीलत मोहम्मद के घर भेज दी, हर फजीलत मोहम्मद के घर भेज थी जो शे खूब से खूब तर भेज दी, इनके भाई को तेगे दो सर भेज दी, और मलक से फिर उसकी खबर भेज दी। लापता की सदा, लापता की सदा अब भी है चार सू। अल्लाहु 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 अल्लाहु। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे रमज़ानुल मुबारक जूं लख लख वाधायूं। आवाज़ टीवी ते रमज़ानुल मुबारक जो पहिरियों रोज़ो ऐं पहिरें रोज़े जी इफ़्तारी ट्रांसमिशन ही प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। लाइव असीं 30 रमज़ान ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं। सबाबड़ो तव्हां सां गॾु हूंदी, मुंहिंजी पूरी टीम, असांजा महिमान आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते हमेशह तव्हां सां गॾु रहंदा ऐं खोड़ सारियूं थींदियूं कचहरियूं। रमज़ानुल मुबारक जी आमद थी आहे। रमज़ानुल मुबारक जो महीनो भलारो महीनो, बरकतुनि वारो महीनो, रहमतुनि वारो महीनो, अज़मतुनि वारो महीनो, जंहिंमें असीं खोड़ सारियूं बरकतूं रहमतूं मेड़ियूं था, खोड़ सारा गुनाह बख़्शरायूं था। बख़्शिश वारो महीनो,
ॾियण वारो महीनो, ज़क़्वात ऐं फ़ितरे वारो महीनो त सदके वारो बि महीनो, बख़्शिश वारो महीनो, दोज़ख जे बंदि थियण वारो महीनो, जन्नत जे खुलण वारो महीनो। क़ुरान जो नज़ूल हिन महीने में थियो। बाबरकत, एतिरो बाबरकत ही महीनो जो सभिनी महीननि खां अफ़ज़ल करार ॾिनो वियो। हिन महीने जी हर राति, हिन महीने जो हर ॾींहुं, उन जी हर घड़ी, हर पल बाबरकत वारो आहे, रहमतुनि वारो आहे। ख़ुदा पाक फरमाए थो त जेतिरियूं रहमतूं, जेतिरियूं बरकतूं मेड़े सघो था मेड़ियो, जेतिरियूं माफ़ियूं वठी सघो था वठो, जेतिरो पाण खे बख़्शराए सघो था बख़्शरायो। छा ख़बर त असीं ईंदड़ साल न रहूं ऐं असांखे ही बख़्शिश वारो महीनो न मिले, क़ुरान जे नज़ूल वारो महीनो न मिले। गुज़िरियल राति खां असीं ॾिठोसीं त नमाज़ तरावी शुरू थी वई। गुज़िरियल राति खां मस्जिदनि में रौनक लॻी वई। किथे हमदे बारी ताला पढ़ियो पियो वञे, किथे क़ुरान जी तिलावत हले पई, किथे माण्हू रहमतूं मेड़ण में, बरकतूं मेड़ण में मसरूफ़ आहिनि, त किथे वरी माण्हू पाण खे बख़्शराइण में बि मसरूफ़ आहिनि। जिते माण्हू पाण खे बख़्शराइनि पिया, उते अॼु यानी कि हाणे जीअं इफ़्तारी जो वक़्तु थोरो वेझो ईंदो वेंदो, माण्हुनि खे घर वञण जी लॻंदी ऐं इन ही जुस्तजू में हर माण्हू हूंदो त मां जल्दी इफ़्तार खां पहिरीं घर ताईं पहुचां। छा असीं इन शइ में, इन जुस्तजू, इन हलचल में नोट कंदासीं अॼु असीं पाण खे, त असीं केतिरो ॿियनि खे तकलीफ़ूं पहुचाए करे घर ताईं पहुचण जी कोशिशि कयूं था। ज़ाहिर आहे कंहिंखे टाइम नाहे हूंदो, रोज़े जी हालत में इंसान जी तबियत थोरी चेंज थी वेंदी आहे ऐं इंसानु चवंदो त मां घर पहुचां। हिक ॿिए खे जल्दबाज़ी में असीं कुझु चई वठंदासीं ऐं उन खां पोइ जॾहिं असीं फ्रूट, सब्ज़ी या भाॼी का बि ख़रीद कंदासीं पंहिंजे घर लाइ, त उते ॾिसंदासीं त ॿीण न टीण ते बल्कि अञा वधीक उन्हनि जूं क़ीमतूं आसमान ते ॻाल्हियूं कंदियूं। जेके 200 वारी शइ हुई उहा असांखे हाणे आसमान ते उॾामंदे नज़र ईंदी। ऐं उहे ई सॼी ज़ख़ीरा अंदोज़ी करे माण्हू ऐं इहे ई सभु कुझु विकिणी करे, डबल क़ीमतुनि ते विकिणी करे इंसानु कमाए थो। ही कमाईअ जो ज़रियो हिन महिमान रमज़ान खे ठाहियो वियो आहे ऐं इन ई वरी कमाईअ मां असीं ज़क़्वात बि ॾींदासीं, असीं ख़ैरात बि ॾींदासीं, असीं चवंदासीं त हाणे असांखे जन्नत बि मिले। अॼु इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर फ़िक्र ज़रूरु कंदासीं ऐं पंहिंजे उलमा खां बि ज़रूरु पुछंदासीं त छा ही अमल जेको ज़ख़ीरा अंदोज़ी जो अमल आहे, जेको रमज़ानुल मुबारक खे असीं हिकिड़ो फेस्टिवल टाइप ते सेलिब्रेट कयूं पिया, छा इहो असांजे लाइ सही आहे? छा असीं इन्हनि में बरकतूं, रहमतूं मेड़े सघूं था, अलाह खे हासिलु करे सघूं था, अलाह जी रज़ा खे हासिलु करे सघूं था? नाज़िन, वठंदासीं तव्हां खां नंढड़ो ब्रेक। नंढड़ी साईअ खां पोइ वापसि था अचूं, तव्हांखे महिमाननि सां बि मिलराईंदमि ऐं खोड़ सारियूं थींदियूं कचहरियूं बि। रहमते रमज़ान प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्ने जमालो, लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू जेको बहितरीनु शैम्पू आहे ऐं इन में खोड़ सारा फ्लेवर्स बि आहिनि ऐं वारनि खे मज़बूत कंदो आहे लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में भरपूर मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियर क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं गॾोगॾु मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि त ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट, हर दफ़ा नेचुरल इंग्रेडिएंट्स आहिनि, ऑथेंटिक फ्लेवर बि आहे हमदर्द जो। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा रहा है। मेडिसिन्स, सिरप्स और हेल्दी प्रोडक्ट्स के थ्रू हमदर्द ने नेचुरल हर्ब्स भी मौजूद हैं और बहुत सारी मेडिसिन्स भी हैं इनकी। हमदर्द पे सबका है भरोसा। एंड अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। तलो ते आहे मायरुनि जो 70 सालनि जो भरोसो जेको पचाए खाधे खे बणाईंदो आहे मज़ेदार बि ऐं सेहतमंद बि। 70 सालनि खां तलो ॾे पियो ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े मज़े जा सेहतमंद खाधा त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सेहतमंद बणायो।
नाज़रीन असीं हाणे पंहिंजे महिमाननि जो तारुफ़ कराईंदासीं। बहितरीन महिमान अॼु गॾु आहिनि। पहिरीं रमज़ान आहे ऐं असीं महिमाननि खे दावत ॾिनी आहे। अच्छा, जेके मूंसां गॾु महिमान मौजूदु आहिनि मुंहिंजा ई असांजी सथ जा साथी आहिनि। असीं हिकु चैनल ते कमु कयूं पिया, को होस्ट आहियूं असीं। कुझु ॾींहं मां होस्टिंग कंदी आहियां त कुझु ॾींहं वरी हिननि जी वारी हूंदी आहे। बहितरीन शख़्सियत, बहितरीन महिमान इम्तियाज़ लगारी साहब जन मौजूद आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो इम्तियाज़ साहब? बिल्कुलु ठीकु आहियां सभा। अमी ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान जो मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। महिरबानियूं। असां सां ॿिया बहितरीन महिमान, बहितरीन स्कॉलर मौजूदु आहिनि जेके हमेशह असां सां गॾु हूंदा, असांखे खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं असीं उन्हनि खां कुझु सिखण जी कोशिशि कंदासीं। मुफ़्ती अला बख्श साहब असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मुफ़्ती साहब। रमज़ान जी मुबारक। ख़ैर मुबारक। तव्हां बहितरीन हम्द ॿुधी, बहितरीन आवाज़ जी मालिक सहर सैफ जेके नातख़्वान आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सहर, कैसी हैं आप? अच्छा, असां सां ॿिया बहितरीन ॿी उलमा जेके बहितरीन स्कॉलर आहिनि, खोड़ सारी उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं। आलिया कामरान साहिबा, अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह ठीक है, तबीयत सेट है? आपको भी रमज़ान की मुबारक। खैर मुबारक, आपको भी रमज़ान बहुत बहुत मुबारक हो। बहुत शुक्रिया। जॾहिं असीं रमज़ान जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं रमज़ान जी मुबारक ॾींदा आहियूं, मुफ़्ती अला बख्श साहब तव्हां खां स्टार्ट कंदासीं त रमज़ानुल मुबारक जो चंड ॾिसंदे ई चवनि था त मुबारक ॾियो ऐं उन इंसान ते जन्नत वाजिब थी वेंदी आहे जेको रमज़ानुल मुबारक जो चंड ॾिसी ॿियनि खे मुबारक ॾे। छा इहा सही ॻाल्हि आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। चंड ॾिसी करे रमज़ानुल मुबारक जी मुबारक ॾियण त चङी ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे। बाक़ी ईअं चवण त हदीस आहे, ईअं हदीस न आहे। ईअं ज़रूरु आहे, हज़ूर अलैहि सलाम फरमायो जेको माण्हू रमज़ानुल मुबारक जे अचण ते ख़ुश्क थिए थो उन्ही ते जहन्नम हराम थी वञे थी। मन फरह बिदुखूल रमज़ान हर्रम अल्लाहु जसदहु अला नीरान। यानी जो मफ़हूम इहो आहे जेको रमज़ानुल मुबारक जे अचण ते ख़ुशी करे थो उन्ही ते जहन्नम हराम थी वञे, उन्ही जे जिस्म ते जहन्नम हराम थी वञे थी। बाक़ी छो त हज़ूर अलैहि सलाम जी हदीस मुबारक ते वॾे हिकु एहतियात सां ॻाल्हाइजे त जेका हदीस साबित हुजे, सही हुजे, हसन हुजे, उन्ही खे चऊं त उहा सही आहे। जेकॾहिं का मौज़ू आहे, मन घड़त ॻाल्हि आहे, यानी कंहिं आलिम कंहिं बुज़ुर्ग का ॻाल्हि कई आहे जी, त उहा ॻाल्हि असां फेरे करे हज़ूर अलैहि सलाम जे लाइ मनसूब कयूं त इहा शइ सही न आहे, इहा ग़लति आहे, इन खे मौज़ू चइबो आहे। बहरहाल रमज़ानुल मुबारक हिकु जिते रहमतनि ऐं बरकतनि ऐं बख़्शिश जो हिकिड़ो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला जूं खोड़ सारियूं नेमतूं अचनि थियूं, असांखे बरकतूं मिलनि थियूं। त पोइ असां ते ज़ाहिर आहे नेमतनि ते त असांखे ख़ुशि थियणो आहे। ख़ुशी में त मुबारक ॾिबी आहे जी, त ख़ुशी में मुबारक ॾिजे, घणी ॾिजे, लेकिन हदीस वारो जो उहा शइ मां उनजे लाइ चऊं त उहा ॻाल्हि न कजे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त इहा मुबारक केरु ॾींदो? मोमिन ई ॾींदो, मुस्लमान ई ॾींदो। तॾहिं ॾींदो जॾहिं हुनखे ख़ुशी थींदी। ऐं हदीस पाक जेकी मां पढ़ी त उन जे हिसाब सां जॾहिं हुनखे ख़ुशी, पाण जी ख़ुशी थिए थी, वरी ॿिए खे बि ख़ुशी जी ख़बर ॾिए थो या मुबारक ॾिए थो, ज़ाहिर आहे ईमान हुन जो जेको आहे इन में ज़्यादा बि थिए थो ऐं ईमान जे करे हुनखे वरी वधीक तक़वियत बि मिले थी। त मां जेको आहे त चङी ॻाल्हि जेकी माण्हुनि ते ॿुधायां थो, न त जेकॾहिं असां इहे चङी ॻाल्हि यानी मुबारक नथा ॾियूं, ॿियूं फज़ूल ॻाल्हियूं कयूं था त उन्हनि जो असांखे को फ़ाइदो न आहे। त हिकु ईमान जी हिकु अलामत सम्झी करे, निशानी सम्झी करे असां रमज़ानुल मुबारक जे महीने जी बि मुबारक ॾियूं, रोज़नि जूं बि मुबारकूं ॾियूं, तरावी जूं बि मुबारकूं ॾियूं, फितराने जूं बि मुबारकूं ॾियूं, ज़कात जूं बि मुबारकूं ॾियूं, सेरी कराइण ऐं इफ़्तारी कराइण जूं बि मुबारकूं ॾियूं, रोज़ रखण ते वरी छॾण ते बि असां मुबारक ॾियूं। यानी भली शइ जो असां मुबारक ॾियूं ऐं भली शइ आहे, भली शइ आहे। इम्तियाज़ साहब, रोज़ो रखियो हूंदो, अॼु बि तव्हां पहिरियों रोज़ो आहे असां सभिनी जो, अल्हम्दुलिल्लाह सभिनी रखियो आहे। अच्छा, हाणे कुझु चेंजिंग थी वई आहे माण्हुनि में। जीअं असीं पंहिंजे औलाद खे ॾिसूं था त उहे उन में रमज़ान जी एतिरी एक्साइटमेंट नथी नज़र अचे जेतिरी असां में हूंदी हुई। छा चवंदव तव्हां? हा बिल्कुलु सभा, इहा ॻाल्हि मां ठीकु कई आहे। जॾहिं असीं नंढा ॿार हूंदा हुआसीं जी, हींअर बि माशाल्लाह नौजवान आहियूं पाण, सो जॾहिं पाण नंढपिण जी ॻाल्हि करियूं, टीन एज में हुयासीं त पोइ अव्हांखे ऐं असांखे ॾाढी एक्साइटमेंट हूंदी हुई त यार सुबुह जो सवेर उथंदासीं, चांवर थींदा, भाॼी थींदी, ॿिया लवाज़मात हूंदा। पर हिन वक़्तु उहा शइ घटि ॾिसिजे थी ऐं ख़ासि नौजवान वरी रोज़े खां इबादत खां बि थोरो अनफॉर्चुनेटली परे थी विया आहिनि। उन जी वजूहात तमामु घणियूं आहिनि।
पहिरियां उन वक़्त में ॾिसंदा हुआसीं त वालदेन असांखे टाइम ॾींदा हुआ, हिन वक़्तु मसरूफ़ियात वधी वियूं आहिनि, वालदेन ॿारनि खे टाइम नथा ॾियनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे, हीअ जेको अव्हांजो हथ में गैजेट आहे, जी इन आउं सम्झां थो त हिन पूरी दुनिया जा सभई मामलात चेंज करे छॾिया आहिनि। पहिरियां पाण इबादत में मसरूफ़ हूंदा हुआसीं, हिक ॿिए जी तरबियत में मसरूफ़ हूंदा हुआसीं, इबादतुनि में मसरूफ़ हूंदा हुआ। रमज़ान शरीफ़ अञा 15 ॾींहं पहिरियां पाण एतमाम कंदा हुआसीं, घरनि में ख़ुशियूं हूंदियूं हुयूं ऐं सोचींदा हुआसीं, ॿारनि खां पुछंदा हुआसीं, हिक ॿिए खां ॿुधाईंदा हुआसीं, वालदेन खे ॿुधाईंदा हुआसीं त बाबा मूंखे हीअ पसंदि आहे, हीअ पसंदि आहे, सहरी में हीअ थींदो, अफ़्तारी में हीअ थींदो ऐं मूंखे ज़रूरु उथारिजो। जॾहिं पाण खे वॾड़ा न उथारींदा त सुबुह जो पाण रोअंदा बि हुआसीं, शिकायतूं बि कंदा हुआसीं, मूंखे छो न उथारियो। सो हिन वक़्तु गैजेट जो दौरु आहे, नौजवान सुम्हनि देरि सां था ऐं जेॾीमहिल हू सुम्हनि था ओॾीमहिल सहरी जो टाइम थो थिए। इन करे बि ऐं ॿियो त आउं सम्झां थो हिन मटीरियलिस्टिक शइ जे करे, हिन गैजेट जे करे अव्हां उन डुक ऐं ड्रोड़ में पइजी विया आहियो जेका डुक ड्रोड़ अव्हांजी ज़िंदगी जो असुलु मक़सदु आहे ई कोन। ॾेखाव जो दौरु थी वियो आहे। हिन वक़्तु रुॻो पाण टिकटॉक जे वसीले ॾिसंदासीं त को अफ़्तारी जी तस्वीर पियो हणंदो, सहरी जी तस्वीर पियो हणंदो। सो पाण असुलु इबादत खां इन करे बि परे थी विया आहियूं। तरबियत जी बि तमामु घटिताई अची वई आहे। उहे शयूं पाण, उहे ॻाल्हियूं, उहे मुफ़ीद शयूं जेके असांखे इस्लाम बाबति राग़िब कनि थियूं, इस्लाम ॾांहुं वञण जे लाइ असांखे तलक़ीन कनि थियूं, वॾड़नि खे बि टाइम घटि आहे। इन करे मां सम्झां थो असां इन्हनि शयुनि खां परे थींदा था वञूं। इहा ॾाढी मायूस कुन ॻाल्हि आहे। बहरहाल असांखे पंहिंजा ई जेके तरीक़ेकार आहिनि या जेको वेहक आहे, असां पंहिंजी महफ़िलनि में वेहूं था, ॿारनि बचनि सां वेहूं था ऐं रमज़ान जी फज़ीलत ॿुधायूं था। ऐं ख़ासि ख़ासि पाण तरावीअ में जॾहिं असां वेंदा हुआसीं, असांखे यादि आहे असांजा वॾड़ा वेंदा हुआ त पोइ असांखे ज़ोरी ज़बरदस्ती वठी वेंदा हुआ त बाबा खणी तव्हां तरावी न पढ़ो, उते वेही रहो, रुॻो असांखे ॾिसो वेही। इन जो मक़सदु आहे असां पंहिंजी वालदेन असांखे लेगेसी खे कंटिन्यू करणु ऐं हू चाहींदा त असांजो जेको घर जो माहौल आहे उहो बिल्ड थिए ऐं असांजा ॿारड़ा इन शइ खे ॾिसनि ताकी अॼु नमाज़ न पढ़नि त खणी ॿिए साल ई सही पर उन्हनि खे तजुर्बो ज़रूरु थिए। बेहतरीन तव्हां ॻाल्हि कई इम्तियाज़ साहब। आलिया कामरान साहिबा, रमज़ानुल मुबारक की मुबारकबाद देना कितना अफजल है, क्या समझती हैं आप? ये जैसे कि अभी माशाल्लाह मौलाना साहब ने बयान किया कि इसको हदीस से मंसूब करना तो गलत है, क्योंकि ऐसे हमें कोई हदीस से रसूल खुदा नहीं मिलती। हाँ, खुशी में अगर आप एक दूसरे को रमज़ान की मुबारकबाद दे रहे हैं तो ये आपके अपने इखलास पर और आपके मुकम्मल ईमान होने का नतीजा है कि आपके अंदर ईमान कितना मुकम्मल पाया जाता है कि आप रमज़ानुल मुबारक जैसे मुबारक महीने के आने पर खुशी का इजहार कर रहे हैं, क्योंकि ये महीना बरकतों का महीना है, रहमतों का महीना है और सबसे बढ़कर इखलास का महीना है। और इस महीने में क्योंकि बेशुमार अल्लाह ताला की तरफ से नेमतें अता फरमाई जाती हैं, रहमतें अता फरमाई जाती हैं, तो लोग इस खुशी की वजह से भी एक दूसरे को रमज़ान करीम की मुबारकबाद देते हैं और ये यकीनन एक बहुत अच्छा सिलसिला है कि मुबारकबाद देने का। बेहतरीन आलिया साहिबा। नाज़रीन, वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾां न वञो, वापसि था अचूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, हमदो नात बि ॿुधणी आहे। रहमते रमज़ान प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनी खे ख़ुशामदीद चवां थी। अॼु पहिरीं इफ्तारी ट्रांसमिशन ही प्रोग्राम लाइव तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते, जंहिंजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो, लाइफ बॉय बहितरीन शैम्पू आहे। लाइफ बॉय जा खोड़ सारा फ्लेवर्स आहिनि ऐं लाइफ बॉय तव्हांजे वारनि खे बणाईंदो आहे सेहतमंद। तलो, अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। तलो ते आहे मायरुनि जो गुज़िरियल 70 सालनि जो भरोसो, जेको पचाए खाधे खे बणाईंदो आहे मज़ेदार बि ऐं सेहतमंद बि। 70 सालनि खां तलो ॾे पियो ग़िज़ाइयत जा भरपूर फ़ाइदा, जंहिंमें विटामिन ए ऐं डी शामिल आहे। ऐं अगरि रमज़ान में तलो न हुजे त तव्हांजा खाधा सही न पचंदा। सो तलो में पचायो, तंहिं करे तव्हांजा ॿार बि तव्हांखे चवंदा अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा बना हुआ है। मेडिसिन हो, सिरप हो या हेल्थ की कोई भी प्रोडक्ट हो, हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों को और स्ट्रॉन्ग बनाया, उनका ट्रस्ट भी स्ट्रॉन्ग बनाया और बेहतरीन प्रोडक्ट्स हर घर में हमदर्द की मौजूद हैं। इसलिए हमदर्द पे पूरा पाकिस्तान करता है भरोसा।
टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीन आहे जो हर ढुक में मिले थो भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध में सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे टपाल मेज़बान। सो तव्हां बि पीओ ऐं टपाल मेज़बान अगरि असांजे घर में मौजूदु न हुजे ऐं रोज़े खां पोइ टपाल मेज़बान जी चांहि न हुजे त ईअं लॻंदो असीं कुझु न खाधो न पीतो न ई असीं रोज़ो खोलियो आहे। सो टपाल मेज़बान पीअंदा रहो ऐं इन्हनि चांहि खे बि कयो इंजॉय। सो नाज़रीन, ॻाल्हियूं आहिनि रमज़ानुल मुबारक जूं, रोज़नि जूं। मुफ़्ती अला बख़्श साहब, रोज़ो चइजे छा खे थो? छा बुख ऐं उञ ते रहण खे रोज़ो चइजे थो? छा इन में जेके इबादतूं आहिनि उहे समूरियूं कयूं वञनि त असांजो रोज़ो एक्सेप्ट थींदो? रोज़ो एक्चुअली आहे छा? तव्हांजो सवाल त ज़बरदस्त आहे, छो त पूरी इन जामियत आहे। इन में मां आमतौर ते सम्झाए वञा त रोज़े जा 3 क़िस्म थींदा आहिनि, यानी रोज़ेदारनि जा। जी। रोज़ो जी 3 क़िस्म। हिकिड़ो हूंदो आहे आम माण्हुनि जो रोज़ो, हिकिड़ो हूंदो आहे ख़ासि माण्हुनि जो रोज़ो, हिकु हूंदो आहे तमामु कामिलीन माण्हुनि जो रोज़ो हूंदो आहे। शरीयत में रोज़ो त खाइण पीअण खे या हक़ खे छॾे ॾियण खे त रोज़ो चइबो आहे, यानी सुबुह जो बाग फुटे खां वठी सिज जे लहण ताईं। हाणे इहो आम माण्हुनि जो रोज़ो आहे। ॿियो ख़ासि माण्हुनि जो इहो आहे त इन टाइम में जिते खाइण पीअण उनजो बंदि आहे त उते उनजो कूड़ ॻाल्हाइण बि बंदि आहे, यानी कूड़ बि नथा ॻाल्हाइनि, ऐं धोखेबाज़ी फ्रॉड वग़ैरह ऐं जेके शरीयत में नाजाइज़ कम आहिनि उन्हनि खे बि छॾे ॾियनि था। सही। ऐं जेके चङा कम आहिनि, यानी इबादतूं जेके फ़र्ज़ आहिनि उहे बि अदा कनि। यानी रोज़ो बि आहे त उन सां रोज़े सां गॾु रोज़े में नमाज़ जो वक़्तु थी वञे थो त नमाज़ बि पढ़नि था, ऐं जेके ॿिया मामूलात आहिनि इबादत उहे करनि था। त इहो हिकु रोज़ो ख़ासि माण्हुनि जो आहे। टियों माण्हू ख़ासि जंहिंखे पाण तमामु कामिल माण्हुनि जो रोज़ो आहे उहो आहे जंहिंजो ईअं खणी चऊं त जिथे उनजो हथनि पेरनि जो, ज़ुबान जो, कननि जो रोज़ो आहे, उन सां गॾोगॾु उन्हनि जो ख़्यालात जो बि रोज़ो आहे। यानी उहे पंहिंजे रोज़े जी हालति में गंदा ख़्याल, बुरा ख़्याल उन्हनि खे बि पंहिंजे दिलि में अचणु न ॾींदा आहिनि। जेॾी महिल ईंदो आहे ख़्याल त चवंदा आहिनि मूंखे रोज़ो आहे, त उन्हनि खां बि परे रहंदा आहिनि। शरीयत जेकी लागू थिए थी उहा पहिरें आम माण्हुनि जे हिसाब सां, जेकॾहिं उन में तव्हां खाइण पीअण छॾे ॾियो था त तव्हांजो रोज़ो थी वेंदो, भले तव्हांजो रोज़े जी हालति में तव्हां खां ग़लति कम बि थी वञनि था, कूड़ बि ॻाल्हायो था, ऐं नमाज़ बि नथा पढ़ो, या तव्हां कंहिंखे रोज़े जे दौरान कंहिंखे तकलीफ़ बि ॾियो था, तव्हांजो रोज़ो थी वेंदो, लेकिन रोज़ो मकरूह थी वेंदो। सही। उन जो तव्हांखे उन रोज़े जो कामिल सवाबु न मिलंदो। जेकॾहिं तव्हां कामिल सवाबु चाहियो था त पोइ वरी इहो आहे त तव्हांजो हथनि ऐं पेरनि जो बि रोज़ो हुजे, अखियुनि जो बि रोज़ो हुजे, कननि जो बि ऐं ज़ुबान जो बि रोज़ो हुजे, यानी ग़लति कमनि खे बिल्कुलु छॾे ॾियो जेतिरा बि आहिनि, ऐं चङा कम जेतिरा बि आहिनि उहे तव्हां कयो। त इहो रोज़ो बहितरीनु रोज़ो हूंदो, ऐं इहे ख़ासि माण्हू ई कंदा आहिनि। त जिते उहे नमाज़ रोज़ो आहे, नमाज़ बि उहो पाबंदी सां जमात सां पढ़नि था, उन सां गॾु क़ुर पाक जी तिलावत बि करनि था। यानी हू माण्हू जेकॾहिं तिलावत क़ुर पाक जी करे थो त उन खे सवाबु त मिले थो, पर रोज़े जी हालति में जॾहिं तिलावत करे थो त हाणे उनखे डबल सवाबु मिले थो। ऐं ॿियो इहो आहे त रमज़ानुल मुबारक में इबादत यानी क़ुर पाक जी तिलावत करे थी, उनखे ट्रिपल जे हिसाब सां वरी उनखे सवाबु मिले थो। ऐं जेतिरो उन जो इख़लास ऐं दिलचस्पी ऐं जेतिरो उन खे ज़ौक़ु आहे इन इबादत करण में ऐं लुत्फ़ु अचे थो, एतिरो वरी अलाह ताला उनखे उनजो सवाबु वधीक ॾिए थो। ऐं जेके कामिल माण्हू आहिनि त उहे जेके आहिनि त उन जो पोइ हर वक़्तु जेको आहे सिर्फ़ु इबादत में नथो गुज़रे, ईअं चऊं त फ़िक्र में गुज़रे थो। हिकु हूंदी आहे अफ़ज़ल इबादत, सही, हिकु हूंदो आहे अफ़ज़ल ज़िकिर। त हिकिड़ो ज़िकिर इहो आहे पाण नमाज़ पढ़ूं था इहो बि अलाह साईं जो ज़िकिर आहे, कलमो शरीफ़ पढ़ूं था इहो बि ज़िकिर आहे, क़ुर पाक जी तिलावत कयूं था इहो बि ज़िकिर आहे, दुरूद शरीफ़ पढ़ूं था इहो बि ज़िकिर आहे। ऐं इन में अफ़ज़ल ज़िकिर कहिड़ो थींदो आहे? उहो कलमो शरीफ़ थींदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। ऐं अफ़ज़ल इबादत कहिड़ी आहे? उहा सुठी सोच आहे। तव्हां जॾहिं अलाह ताला जी काइनात ते गौर फ़िक्र कयो था, अलाह ताला जी नेमतनि ते गौर फ़िक्र कयो था, इहा अफ़ज़ल इबादत आहे। बहितरीन। नाज़रीन, वठूं था हिन ॻाल्हि सां ब्रेक। नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि था अचूं, केॾां न वञिजो। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी।
असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। असांखे हिते बहितरीन ॿिए महिमान नातख़्वान आहिनि, हमदो सना पढ़ंदा आहिनि, बहितरीन आवाज़ जा मालिक उन्हनि जॉइन कयो आहे। वकार हुज़ूरी साहब, अस्सलाम वालेकुम। रमज़ान जी तव्हांखे मुबारकूं हुजनि। छा ॿुधायो पिया, तव्हां आया आहियो, माशाल्लाह तव्हांजो आवाज़ गूंजे पियो असांजे स्टूडियो में। थोरी देरि पहिरीं बि असीं इन्हनि जी आवाज़ ॿुधीसीं ऐं हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला, आलियूं आहिनि अखियूं अणभा बदन ते दिल में सजणन जी सार, ओ तू छा ॼाणी यार मातम मुझे मन जो अला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला, हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। मदीने जो घिटियूं वो मदीने जो घिटियूं वो घुमाई दो मौला, वो घुमाई दो मौला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला, हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। मदीने जो घिटियूं वो घुमाई दो मौला, वो घुमाई दो मौला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। ॾियण हाज़िरिया ले सिकल था मलाइका पया के इतड़ पल अचण लाए आशिक पया के इतड़ पन अचण लाए आशिक थींदा खोड़ लाइक वो रहाई दो मौला, वो रहाई दो मौला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला, साईं हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। ख्याला दबागे हजारे तबीब उहे चाक चो बंदे हो कया है हबीब, उहे चाक चो बंदे कया है हबीब। उन्हनि जे नसीबन वो खटाई दो मौला, वो खटाई दो मौला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला, साईं हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। अल्लाह बख्शते बे करम को दिए साईं कुंभर रोज मालिक प्युरवंदा खिलाई, कुंभर रोज मालिक प्युरवंदा खिलाई। तिए गुल सदाई वो तिए गुल सदाई चल खिलाई दो मौला, वो खिलाई दो मौला। हबीबन जी चाउठ चुमाई दो मौला। मदीने जो घिटे
वो मदीने जुगटियों वो घुमाई दो मौला, वो घुमाई दो मौला। हबीब जी चाउठ चुमाई दो मौला। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह करे सभिनी खे इहो मौक़ो मिले ज़िंदगीअ में हिकु दफ़ो त असीं मदीने वञूं। इम्तियाज़ साहब, तव्हां जॾहिं वेंदा मदीने त उतां जूं बहारूं रौनकूं वाह जूं हूंदियूं आहिनि, ऐं ख़ासि करे वरी रमज़ान जो जॾहिं महीनो मिले, मौक़ो मिले, जीअं मुफ़्ती अल्लाह बख़्श साहब वञण वारा आहिनि त चवंदासीं असांजे लाइ दुआ कनि। बाक़ाइदा बिल्कुलु ईअं मां सम्झां थो। सबा ॾिसो, जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहबत हर मुसलमान जे दिलि में आहे, हमेशह रहंदी, ता क़यामत रहंदी। उहो भलारो भलारी जगह ज़मीन उन ते केरु न वञणु चाहींदो। आउं सम्झां थो इन भलारे महीने में पाण अल्लाह पाक जी बारगाह में दुआ करे सघूं था, रोई गिड़गिड़ाए बि दुआ घुरी सघूं था त अल्लाह पाक उन पाक धरतीअ ते असांजो नसीब करे, ऐं असीं बि वञी करे पंहिंजे हक़ में दुआऊं घुरूं, पंहिंजनि घर वारनि जे हक़ में दुआऊं घुरूं, पंहिंजनि दोस्तनि जे हक़ में बि ज़रूरु दुआऊं घुरूं। जी बिल्कुलु। इम्तियाज़ साहब, इहो बि ज़रूरु पुछंदमि त असीं हाणे जीअं इफ़्तारी जो टाइम अचण वारो आहे वेझो, ऐं असीं घरनि न भॼंदासीं, ट्रैफ़िक हिकु त असां वटि मामूल खां मुताबिक़ वधी वई आहे, ऐं ख़ासि करे वरी इफ़्तारी में जॾहिं सामान वठिबो आहे, जॾहिं हर कंहिंखे घर पहुचण जी अफ़रा तफ़री हूंदी आहे, सबर असांखे रोज़ो सेखारे थो। छा असां में सबर आहे? बिल्कुलु सबर करणु घुरिजे। आउं सम्झां थो इन महीने में पाण ॾिसंदा आहियूं ख़ासि त जॾहिं अफ़्तारी जो टाइम हूंदो आहे त माण्हू तमामु घणी रश में हूंदा आहिनि, ऐं मां सम्झां थो सबर जे बारे में वधीक डिटेल में मां चाहींदुसि। पर असांजे ॿारनि में हिन वक़्तु सबर न आहे, असां में पाण में सबर न आहे। रोज़ो असांखे मुफ़्ती साहब सेखारे थो सबर, असां में सबर बचो आहे। ॾिसो, इंसान जी तबियत ऐं उन जो जेको ज़िंदगी जो लम्हा कीअं गुज़रंदा रहंदा आहिनि, उन में घणो को जेको वक़्तु जंहिंसां गुज़रे थो उन जा असरात थियनि था। उन जे करे जेके माण्हू बेसब्रे मुआशरे में रहनि था त पोइ उन्हनि जी बेसब्री वधी थी वञे, ऐं जॾहिं माण्हू तबी तौर ते कंट्रोल करणु चाहे त सम्झे त भई सब्र सां फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, सब्र में नुक़सानु न आहे, त अक़लमंद माण्हू जॾहिं इहो कंदो आहे। असांजी अक्सरियत वरी जेकी आहे मुआशरे में नफ़्सियाती हिसाब सां बि त हर माण्हू पंहिंजो पाण खे ई सम्झंदो आहे त मां राइट बि आहियां, त मुंहिंजो हक़ बि आहे, त मां ॿियो माण्हू बि छो थो करे, मूंखे न करणु घुरिजे, न मूं जेकॾहिं ज़ुल्म ज़्यादती कई बि आहे त तव्हां सब्र कयो, ऐं सब्र थींदो ई ज़ुल्म ऐं ज़्यादती खे बर्दाश्त करणी आहे। जी, ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में ई जेको फरमायो आहे त मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां, जेको बर्दाश्त करे थो त मां उन सां गॾु आहियां। त असांखे सम्झणु इहा ॻाल्हि घुरिजे त जॾहिं अल्लाह ताला असां सां गॾु आहे त पोइ असांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। त असां जेके पाण कॾहिं क़दम बि खणूं था न, त उन में छा थो थिए त उन जो असां सम्झी जेको नज़रियो सोच रखी करे क़दम खणूं था, असांखे उन में नुक़सान बि थी वञे थो। लेकिन जेको अल्लाह ताला असांखे हुकुम ॾिनो उन में असांजो हमेशह जे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। ॿियो रोज़ो स्पेशली जेको आहे, अगरि मैडम साहिबा बि रोज़े जी हिकु हक़ीक़त ॿुधाए पई त असांखे घणियूं शयूं सम्झाए थो, प्रैक्टिस असांजी थिए थी, उन सां गॾु वॾी ॻाल्हि आहे सब्र। इफ़्तारी जॾहिं जीअं क़रीब अचे थी, दस्तरखान लॻी वञे थो, उन बि लॻल आहे, बुख बि लॻल आहे, सभु शइ मौजूदु आहे। हाणे असां हिते सिर्फ़ु सब्र कयूं था। जी, छो असांखे न तव्हांजो टाइम जेको आहे हाणे न आहे, तव्हां अधु कलाकु पोइ आहे। हाणे इहो असांखे कंहिं हुकुम ॾिनो आहे? अल्लाह ताला। वातिमु सियाम इलल लैल, यानी जॾहिं सिजु लही वञे, राति शुरू थिए त तव्हां रोज़ो खोलो। अञा राति शुरू न आहे थी, बुख बि आहे, सभु शइ मौजूदु बि आहे, असांखे हक़ बि आहे, असां खायूं, असांजी पंहिंजी शइ आहे, लेकिन अलाह साईं चवंदो आहे त मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे इजाज़त न आहे। इहो हाणे त सम्झो त इहो हिकु सब्र आहे। असां जेकॾहिं चुप करे वञूं था, वरी टाइम जो इंतज़ारु कयूं था, सब्र आहे। ईअं मुआशरे में असां सां कोई ज़ुल्म ज़्यादती या असांखे तकलीफ़ ॾिए थो त असां उते जेको आहे सब्र कयूं त बुआ असांखे इन सब्र जो फल मिलंदो। जेकॾहिं असां उन जे ज़ुल्म ऐं ज़्यादती जे बदिले असां उनखे वधीक उन ते ज़ुल्म ऐं ज़्यादती कयूं, असां बेसब्री कयूं, त उन में नुक़सानु आहे, फ़ाइदो न आहे। ऐं ॿिए मुआशरे सां मिलंदी जुलदी बुज़ुर्गनि जो हिकिड़ो कौल आहे, जेकॾहिं तव्हांखे को माण्हू ॾुखाए थो त तव्हां उनखे न ॾुखायो, तव्हां उनखे भलाई ॾियो। बुज़ुर्गनि इहे चवंदा आहिनि जेकॾहिं तव्हांजे राह में रस्तनि में कंहिं माण्हू कंडा विछाया आहिनि, पोइ तव्हां बि उनजे रस्ते में जेकॾहिं कंडा विछाईंदो त पर जिथे किथे कंडा ई पिया हूंदा। त जेकॾहिं तव्हांजे रस्ते में कोई कंडा विछाए थो त तव्हां उन जे रस्ते में गुल विछायो।
त पोइ जेको आहे गुलनि जी हबकार बि थींदी, ख़ुशबू बि थींदी, त आसानी थी वेंदी। इन करे सब्र, तहमुल, बुर्दबारी इंसानी सिफ़ात मां बहितरीनु सिफ़ात आहिनि, ख़ूबियूं आहिनि। त हुस्न अख़लाक बि आहे। जेकॾहिं माण्हू इन्हनि जो पैकर थी वञे थो त उन माण्हू मां माण्हुनि खे ख़ुशबू मिले थी, सुकून मिले थो। माण्हू जिथे उन्हनि जूं टेंशनूं घर में ॿाहिरि हेॾे होॾे, पोइ अलाह वारा जेके हूंदा आहिनि उहे सबरी कंदा आहिनि, यानी तहमुल बर्दाश्त, उनजो हुस्न अख़लाक सुठो हूंदो आहे। पोइ इन करे अलाह वारनि वटि वञण सां जेकी उन मुश्किलातूं ख़तमु थींदियूं आहिनि, सुकून मिलंदो आहे। छो मिलंदो आहे? अलाह ताला, इहे अलाह वारा जेका हूंदा आहिनि साबिरीन हूंदा आहिनि। इन अल्लाह मा साबिरीन, अल्लाह ताला सब्र करण वारनि सां ई गॾु हूंदो आहे। त जॾहिं इहो आहे त पोइ तव्हां उन्हनि वटि जमाल वञो था त पोइ तव्हांखे जेके आहे तव्हांखे अलाह सां ई बि मिले थो। ॿी शइ इहा बि कंदुमि, चवंदुमि जेकॾहिं असां सब्र कयूं त असां सां अलाह गॾु आहे त पोइ असां अलाह वारा आहियूं, असां अलाह जा दोस्त आहियूं, असां अलाह जा वली आहियूं। वली थियण जे लाइ, दोस्त थियण जे लाइ का रुकावट न आहे, सिर्फ़ु असांखे कदम खणणो आहे। त यानी उहे जे शयूं जेके अलाह ताला असांखे हुकुम ॾिनो आहे, ॾिसो न हर शइ जो को अमल आहे, उन जो को मुआवज़ो आहे, बदिलो आहे, अजर आहे। अलाह साईं फरमायो असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं रोज़े जी जज़ा मां पाणी आहियां, हेॾो वरी सब्र खे पाण मिलायूं त अलाह साईं त ॿुधायो आहे त तव्हां हिकिड़ी नेकी कंदव तव्हांखे ॾहोण ते मिलंदियूं, पर चए थो जेकॾहिं सब्र कंदो त मां तव्हां सां गॾु आहियां। सुभान अल्लाह। त एॾो वॾो इनाम आहे। त सब्र करणु इहो अलाह वारनि जो कमु आहे। ऐं जेकॾहिं असां सब्र कंदासीं त अलाह वारा थी वेंदासीं, ऐं पोइ असांखे त ख़ुशियूं मिलंदियूं, पर जेके असां सां रिलेटेड हूंदा, असां सां राब्ते में हूंदा, असां उथण विहण वारा हूंदा, उन्हनि खे बि ख़ुशियूं मिलंदियूं। त इहा ख़ुशी ऐं इहा ख़ुशबू ऐं इहा हबकार जेकी आहे असांखे पखेड़णी आहे मुआशिरे में, त तॾहिं असांखे सुकून मिली सघे थो। ऐं रमज़ानुल मुबारक जिते सब्र जो दर्स ॾिए थो, त असांखे जिते खाइण पीअण जो सब्र हुकुम आहे, ईअं असांजे आमाल जो बि, यानी आमाल बद जेके आहिनि उन्हनि खां रुकजण जो बि अलाह साईं असांखे हुकुम ॾिए थो त तव्हां रुकी वञो, सब्र करो, इहे तव्हां ग़लति कमु न करियो, छॾे ॾियो। इन जो बदिलो जेको आहे तव्हांखे घणो मिलंदो, यानी जेको तव्हांजे जेको चवंदा आहिनि त सब्र जो फल मिठो आहे। जी, बहितरीन। ऐं सब्र जो चवंदा सब्र करणु यानी हिकु ज़हर जो ढुक भरणु आहे। त ज़हर जो ढुक भरणु त उहो ज़ाहिरनि त ज़हर आहे, लेकिन इन में अंदरि में जेको आहे वॾो अलाह साईं जो इनाम आहे। चओ त अलाह ताला जी माइयत आहे, यानी इहो वॾो इन अल्लाह मा साबिरीन, इहो अलाह ताला जेको क़ुर पाक में फरमायो आहे, सिर्फ़ु असां पढ़ण जी हद ताईं न आहे, इहो सम्झणो आहे। हर माण्हू खे कंहिंजो साथ हूंदो आहे। मां ॾिसो औलाद आहे न, उनखे फ़ख़्रु हूंदो आहे पंहिंजे पीउ माउ ते, पोइ जेको चङो बुरो कमु करे ईंदा आहिनि, छो पुठि कंहिंजी हूंदी आहे पीउ माउ जी, सही। ऐं जेके यतीम ॿार हूंदा आहिनि उन्हनि जी बि तव्हां कैफ़ियत ॾिसो छा हूंदी आहे। ऐं ईअं जो कॾहिं पोड़ो माण्हू हूंदो आहे त उनजी औलाद नेक साल हूंदो, चवंदो आहे त मुंहिंजी औलाद आहे न, मूंखे कहिड़ो फ़िक्र आहे। त ॿियो ईअं पाण सिंधी में चइबो आहे त वछ किले जे ज़ोर ते कुॾंदी आहे। त असांजो जेकॾहिं असांजे पुठ में अलाह ताला आहे, अलाह ताला जी ताक़त आहे, सब्र करण सां मिले थी, अलाह ताला चए थो मां तव्हां सां गॾु आहियां, त पोइ असां फ़िक्र छो कयूं, परेशान छो थियूं, त असां माण्हुनि खे छो ॾियूं। त इन करे सब्र जेको आहे वक़्ती तौर ते बर्दाश्त करणु ॾाढो ॾुखियो आहे। इन करे अलाह ताला हुन जो वरी इहो बदिलो अजर जेको आहे इहो रखियो अथसि, मां तव्हां सां ऐं रोज़े जो बि ईअं, रोज़ो बि सब्र आहे। त अलाह साईं चयो त ॿियनि जो मां तव्हां नमाज़ पढ़ंदव, हज कंदव, उमिरो कंदव, ज़कात ॾींदव, त उन्हनि जो मां तव्हांखे बदिलो ॾींदुमि, पर जेकॾहिं तव्हां रोज़ो रखंदव त रोज़े जी जज़ा मां पाण आहियां। सुभान अल्लाह। ऐं इन ई ख़ूबसूरत ॻाल्हि सां नाज़रीन नंढड़ी साही वठंदासीं, वापसि अची करे सब्र जे बारे में आलिया साहिबा खां पुछंदासीं, पर नंढड़े ब्रेक खां पोइ। रहमत रमज़ान प्रोग्राम में भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो, लाइफ बॉय शैम्पू बहितरीनु शैम्पू आहे जेको खोड़ सारे फ्लेवर्स में दस्तियाब आहे ऐं ही वारनि खे बणाईंदो आहे मज़बूत ऐं घाटो। सो ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। आलिया साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि, उनखां बि सब्र जे बारे में पुछंदासीं। रोज़ा हमें सब्र सिखाता है, और क्या हम सिर्फ रमज़ान तक ही इसको महदूद कर सकते हैं? आगे हम कंटिन्यू क्यों नहीं कर पाते सब्र? आगे हम कंटिन्यू इसलिए नहीं कर पाते कि हम अपने अंदर के अगर किरदार का जायज़ा लें तो फितरी तौर पर हर इंसान के अंदर बेसब्री पाई जाती है। ट्रैफिक के मामलात में आप देख लीजिए, ख़ास तौर पर रमज़ानुल मुबारक में तो ट्रैफिक के मामलात आपको बहुत ज़्यादा डिस्टर्ब नज़र आएंगे कि हर किसी को जल्दी होती है कि हम इससे ज़्यादा आगे निकल जाएं। इसी तरह रमज़ान के अलावा भी आप ट्रैफिक के मामलात में देख लीजिए, घरेलू अमूर में देख लीजिए, अमूर ख़ानदारी में देख लीजिए कि हर शख्स को
जल्दी होती है कि अपना काम जल्द से जल्द निपटा लें, और यही बेसब्री जो है ना इंसान की ज़िंदगी में कई मुश्किलात को जन्म देती है। तो जब हम रमज़ान में सब्र करना सीख रहे हैं, मतलब देखिए रमज़ान नाम है एहसास करने का सब्र के सामने हमारे पानी भी रखा है, खाना भी रखा है, और बेशुमार नेमतें हमारे सामने मौजूद हैं। हम चाहें तो हाथ बढ़ाकर खा सकते हैं लेकिन नहीं खाते, क्यों? इसलिए कि हमारे दिल में खौफ खुदा मौजूद है कि अगर हमने खा लिया तो अल्लाह ताला की नाराज़गी हम और आप ले लेंगे। यही सब्र अगर हम आम ज़िंदगी में भी सीख लें ना तो यकीनन हमारे तमाम मुश्किलात दूर भी हो सकती हैं और यकीनन ये माशरा भी बेदार हो सकता है। यकीनन आपने सही कहा। इन लाइ मुफ्ती अला बख्श साहब असांजे ॿारनि में बि सब्र न आहे रहियो, बसि हाणे हीअ शइ खपे त खपे लाज़मी, छो त असां पाण वॾनि में सब्र न आहे रहियो। जी, इहो नंढपुर जेके ॿारनि जी इन्हनि जी तरबियत जो जेको ज़िम्मो आहे उहो पंहिंजी अक्सर पीउ माउ ते त आहे पर माउ ते वधीक आहे। कुझु वक़्तु अॻु में इहो बि हलियो हुयो त बाबा पंहिंजे ॿार नंढड़ा ॿार आहिनि उहो जेको चाहिनि उहो करनि, उनखे रोकियो न। जी त उन वक़्तु खां ज़हन मुंहिंजो त क़बूल न करे पियो। पोइ असल में जॾहिं ॿार खे तव्हां ग़लति कम खां रोकियो था त पोइ उहो रुकिजी वञे थो त उनमें बर्दाश्त थींदी थी वञे आहिस्ता आहिस्ता। जॾहिं ॿार खे तव्हां फ्री हैंड करे बिल्कुलु छॾे ॾियो था, पोइ चाहे उहो जेको बि कमु करे त पोइ जॾहिं त उहो वॾो थिए थो उन खे तव्हां रोकियो था त उहो रुकिजे नथो, उनखां बर्दाश्त नथो थिए, छो त तव्हां उनखे बर्दाश्त सिखायो ई न आहे। बर्दाश्त आहे ई सब्र तहमुल। त इन करे ॿारनि खे ज़रूरु जेका शइ तव्हां रोज़ानो ॾियो था, रूटीन में ॾियो था, कॾहिं कॾहिं उहो न बि ॾियो। प्यार रोज़ु ॾियो था, कॾहिं कॾहिं तव्हां प्यार न बि ॾियो, ख़र्ची रोज़ु ॾियो था, कॾहिं न ॾियो, इहो अहसासु ॾियारो, तॾहिं उनखे बर्दाश्त थिए आहिस्ता आहिस्ता। ज़ाहिर आहे त माउ जेकी आहे इहा ॿार जे लाइ हिकु बहितरीनु हिकु मदरसो आहे, हिकु स्कूल आहे जिते ॿारु सिखे थो। ऐं जॾहिं त हदीस पाक में बि ईंदो आहे न त तव्हां इल्मु हासिलु कयो माउ जी गोद खां क़बर ताईं, उतलुबुल इल्म मिनल महदे इलल लहदे। त हाणे ॾिसो असांजी माउ जेकॾहिं उन जी तरबियत न आहे थियल त उहा ॿार जी तरबियत कीअं कंदी? जेकॾहिं उहा पाण सुठी सोच वारी, सुठे अख़लाक वारी ऐं ॿार जी तरबियत ते ई गौर फ़िक्र कंदी रहे थी ऐं महिनत कंदी रहे थी, त उनजो ॿारु जेको आहे मुहले में मुआशिरे में हिकु सुठो इंसान बणिजी करे उभरे थो। ऐं जेकॾहिं माउ जेकी आहे उन जी नंढपण वारी गोद वारी तरबियत सही नथी करे, जॾहिं ॿाहिरि वरी पोइ ॿारु घिटी में अचे थो, महले में अचे थो, त पोइ आम ॿारनि खां उहो सिखे थो। ऐं आम ॿार जंहिंजी तरबियत अॻे ई न थियल, उहे आज़ादु आहिनि ऐं उन्हनि खे का तमीज़ न आहे, त पोइ ॿारु जेको उन माहौल में अची करे ख़राबु थी वञे थो, या वरी स्कूल अचे थो या मदरसे में अचे थो, उतां वरी ॿियनि खां सिखे थो। पहिरियों तव्हां पंहिंजे ॿार खे सिखायो, यानी उन खे सुख बि सिखायो, ॾुख बि सिखायो, इबादत बि सिखायो, हर बुरे कम खां बचाइण जी कोशिशि कयो ऐं उनखे नफ़रत ॾियारियो, एहसासु ॾियारियो। यानी कि दीनी ऐं दुनियावी ॻाल्हियूं ॿई सेखारणु खपनि। इम्तियाज़ साहब छा चवंदा? ॾिसो सभु आउं सम्झा इन जी ॻाल्हि सां मां सहमत आहियां। तरबियत जेका आहे न इहा इंसान खे ख़ूबसूरत बणाईंदी आहे, ख़ूबसूरत चहिरे में न, ख़ूबसूरत तव्हांजी आदतुनि में, ख़ूबसूरत तव्हांजी फितरत में, ख़ूबसूरत तव्हांजी तबियत में, ख़ूबसूरत तव्हांजी सोच में। उहे ॿार जेके तरबियत याफ़्ता ॿार हुजनि था, कंहिं बि महफ़िल में वेहनि था, त पोइ हू निर्वार असांखे मैसेज ॾियनि था पंहिंजनि कमनि वसीले, पंहिंजनि अमलनि वसीले। असांखे ख़बर पए थी त यार हिन ॿार जी तबियत ॾाढी सुठी थियल आहे। रही ॻाल्हि सब्र जी, सब्र ही को डायरेक्टली असांजे दिमाग़ में फिट नथो थिए, ही मुख़्तलिफ़ मरहलनि खां मुख़्तलिफ़ मामलात खां गुज़री पोइ सब्र अचे थो। मिसाल जे तौरु अव्हांखे पाण यादि हूंदो, पाण टीन एजर हुयासीं जॾहिं अव्हांखे कंहिं बि शइ जी का ख़्वाहिश थींदी हुई, असीं चाहींदा हुआसीं त बसि हिन महिल असांखे एट द मोमेंट मिली वञे। पर जॾहिं साॻिया ई असीं वॾा थियासीं, असांजे कुल्हनि मथां ज़िमेदारियूं आयूं, त पोइ असांजा ॿारड़ा थिया या असांजे ॿाहिरनि जा ॿारड़ा थिया, त पोइ असां पंहिंजूं ख़्वाहिशूं साइड ते रखी असां उन्हनि जी ख़्वाहिशनि खे ॾिठो। ऐं कॾहिं असांखे ख़्वाहिश थी त यार मूंखे हीअ शइ वठणी आहे, पर असांखे हालात वाक़ियात इजाज़त न ॾिनी, त पोइ सब्र जो मुज़ाहिरो कयो। कॾहिं कॾहिं ईअं थियो त असां फैमिली खां थोरो परते थी वियासीं 10 ॾींहंनि लाइ, 20 ॾींहंनि लाइ, त पोइ बि सब्र कयोसीं। असांखे ख़बर आहे त अॼु यार असांखे फास्ट फूड खाइण जो शौक़ु आहे, मूंखे फलाणे हंधि घुमण जो शौक़ु आहे,
पर छाकाणि तव्हां ॾिसो था तव्हांजे ग्राउंड रियलिटीज़ इहे शयूं तव्हांखे इजाज़त नथियूं ॾियनि त पोइ सबर थिए थो। सबर असल में इहो आहे त तव्हां प्रैक्टिस में ईंदो, मामलात मां गुज़रंदो, ॾुख ईंदा त पोइ तव्हांखे अहसासु बि थींदो। हूअं चवंदा आहिनि सिंध में चवणी आहे त जॾहिं तव्हां खटो टेस्ट न कंदव त पोइ मिठे जो मज़ो कीअं वठंदव। अव्हांखे खटे ऐं मिठे में फ़र्क़ु ई महसूसु न थींदो। जीअं साईं ॻाल्हि कई त कॾहिं कॾहिं ॿारड़े खे तव्हां थोरी झिणक, वधीक न, थोरी झिणक ॾेई सघो था त उनखे सिर्फ़ु इन सेक में, इन शइ में, इन जो ख़्यालु इहो आहे त उनखे ख़बर पए त यार हीअ अगरि मूंखे नाहे मिलणी इहा शायदि तॾहिं बि आउं गुज़ारो करे सघां। सो सबर स्कूल मां मिले थो, सबर वालदेन मां मिले थो, सबर माशरे मां मिले थो। सभ खां वॾो उस्ताद अव्हांजी ज़िंदगी आहे, ज़िंदगी में ईंदड़ मामलात आहिनि, ज़िंदगी में ईंदड़ मायूसी आहे, ज़िंदगी में ईंदड़ अकेलाई आहे, ज़िंदगीअ में मिलंदड़ दुख आहिनि, ज़िंदगी में पंहिंजो पाण सां ॻाल्हाइण जो तजुर्बो आहे, उहो तव्हांखे सबर सेखारे थो। ऐं सभ खां वॾो इहे महिमान रमज़ान जेको असां वटि रहमत भरियो रमज़ान आयो आहे उहो बि असांखे सबर सेखारे थो। ऐं सबर करणु खपे ऐं सबर सां ई कमु वठणु खपे। कुझु ॻाल्हियूं सबर ते बि छॾे ॾींदा आहियूं त सबर कयो शायदि अॻियां हली ही मामलात असांजा सही थी वञनि। अगरि असांजे हक़ में बहितर हूंदा या अलाह असांजे हक़ में बहितरी चाहे थो त सबर सां कमु वठी ई असांजो मामिलो सही थी वेंदो ऐं उहो थी बि वेंदो आहे। सो नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो। वेंदे वेंदे असीं पंहिंजे महिमाननि खां वठंदासीं इजाज़त बि ऐं नात बि ॿुधंदासीं। असीं पंहिंजे महिमान वकार हुज़ूरी साहिब जन खां सभ खां पहिरीं त मुफ़्ती अलावक साहिब तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया ऐं बहितरीन तव्हां ख़िताब फरमायो। आलिया करीम साहिबा आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में आई। इम्तियाज़ लगारी साहब वॾी महिरबानी, तव्हां असांजा बहितरीन स्टार आहियो असांजी टीवी जा ऐं असां सां गॾु हूंदा आहियो, असांजी सथ जा साथी आहियो, तव्हां टाइम कढियो क़ीमती, तव्हांजी महिरबानी। वकार साहब तव्हांजी बि महिरबानी। ऐं वेंदे वेंदे नाज़रीन असीं ॿुधंदासीं नात। सभु आप लोग खे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते रहमते रमज़ान में। तेसिताईं तव्हां बि रहमतूं बरकतूं सहेड़ियो, मेड़ियो ऐं असां बि सहेड़ियूं ऐं मेड़ियूं। जी बिस्मिल्लाह। मदीने जा साईं सहारो ॾियो, हमारी है नाहे को असां जो बियो, हमारी है नाहे को असां जो बियो, मदीने जा का मदीने जा साईं सहारो ॾियो, हमारी है नाहे को असां जो बियो। ओ अग्यारुञरा वारी जो घरा समर न साथी बियो अड़ागो सफरा पर में पई रात टियों खयो न ॾियो, हमारी है नाहे को असां जो बियो, मदीने जा साईं सहारो ॾियो, हमारी है नाहे को असां जो बियो। ऐं वारिस विल्हन जो वसीलो तू कोने कोने धर जो बियो हीलो तू हीणा मुंहिंजा हाल थिया, हीणा मुंहिंजा हाल थिया हथां हड़वियो, हमारी नाहे को असां जो बियो, मदीने जा साईं सहारो ॾियो, हमारी नाहे को असां जो बियो। ऐं बख़्शे अल्लाह बख़्श तोखे छॾींदो ख़ुदा, अघी पोए पवंदी गुल जी सदा कर
करम कुंभर ते जे हिक अव्हां जो थियो अव्हारी नाहे को असां जो बियो मदीने जा का मदीने जा साईं सहारो दियो हमारी नाहे को असां जो बियो हमारी नाहे को। थैंक यू सो मच सबा ऐं असांजे ॾिसण वारनि खे बि रमज़ानुल मुबारक जूं खोड़ सारियूं वाधायूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त इहो रमज़ान असांजे लाइ तव्हांजे लाइ सभिनीनि जे लाइ अमन सलामती ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं खणी अचे। ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त इन किचन में रहमत रमज़ान जी इन ट्रांसमिशन में तव्हां सभिनीनि जे लाइ बहितरीन क़िस्म जा कोई खाधा खणी अचूं जेके तव्हां सहरी में बि ठाहियो ऐं तव्हां इफ़्तार में बि उनखे ठाहे सघो था। ऐं इन खां अलावा न सिर्फ़ु सहरी ऐं इफ़्तार बल्कि ईद जे हवाले सां बि तव्हांजे लाइ सुठियूं ऐं बहितरीन रेसिपीज़ खणी ईंदासीं। ऐं इन किचन जे लाइ असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारनि, जंहिंजो चवणु आहे त सिंध भर जी नंबर 1 चांहि आहे, छो त हिन जो ज़ाइको तमामु बहितरीनु आहे, प्रीमियम क्वालिटी, ख़ुशबू ज़बरदस्त आहे। ऐं सहर हुजे या इफ़्तार हुजे, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जी जेका चांहि आहे उन खां सवाइ सहर बि अधूरी आहे ऐं इफ़्तार बि अधूरी आहे। इन सां गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि, जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां वठी असांजी जेकी माहिर आहिनि इन्हनि जो भरवसो आहे असांजे इन तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति ते। वाइटामिन ए वाइटामिन डी इन में मौजूदु आहे। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु मार्केट में आया आहिनि। स्पेशल इन्हनि जी जेका रेंज आहे उहा इन रमज़ान में इन्हनि लॉन्च कई आहे ज़बरदस्त बचत सां गॾु। त तव्हां इनखे पंहिंजे घर में खणी अचो ऐं जेका बचत आहे उनखे बि इंजॉय कयो। हाणे अचूं था रेसिपी जी तरफ़। तमामु सिंपल ऐं अॼु जी ईज़ी रेसिपी आहे। अॼु असां सैंडविचिस था ठाहियूं। इफ़्तार में स्पेशली तमामु घणो माण्हू पसंदि कंदा आहिनि, जेके तर एॾी न कंदा आहिनि, उन्हनि जी दिलि चवंदी आहे त कुझु हल्को फुल्को सैंडविच हुजे। एॾो जल्दी तयारु थी वेंदो, जेकॾहिं तव्हांजे घर में हिन वक़्तु गैस न बि अचे थी न त पोइ बि इहो सैंडविच तव्हांजो रेडी थी वेंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो बेदो बॉइल करे रखो, मां हिन वक़्तु पाणी बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं इन में ऐड कंदासीं हिकिड़ो बेदो। इनखे असांखे बॉइल करिणो आहे। इन खां अलावा असांखे खपे ब्रेड जा स्लाइस, लूणु, कारा मिर्च, मेयोनीज़, इहे अॼु असां हिन में शामिलु कंदासीं। मां इहो बेदो हिन में शामिलु कयो आहे। थोरो इहे बॉइल थिए, हाफ डन थींदो, हिनखे असां लाहे करे रखंदासीं। मेयोनीज़ ऐड कंदासीं, लूणु शामिलु कंदासीं, कारा मिर्च ऐड कंदासीं, पंहिंजे ब्रेड जे स्लाइसिस ते इन मिक्सचर खे अप्लाई कंदासीं। इन खां बाद में तव्हां हिननि खे कटे करे ऐं सर्व कयो। बिल्कुलु रूम टेम्परेचर ते थधा बि सर्व तव्हां हिनखे करे सघो था। तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। ऐं असांजा उहे नंढड़ा ॿारड़ा जेके स्कूल वञनि था उन्हनि जे लंच बॉक्स जे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं इफ़्तार जे लाइ तमामु बहितरीनु आहे। इंशाअल्लाह अचण वारे जेके असांजा रहमत रमज़ान जूं एपिसोड्स आहिनि उन में तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति सां गॾु असां खोड़ सारियूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे कंदासीं। ऐं फरमाइश हमेशह असांजे देसी खाधनि जी ईंदी आहे, तव्हां पकोड़ा ठाहिणु सेखारियो, बिरयानी ठाहिणु सेखारियो, त इंशाअल्लाह ज़बरदस्त बिरयानी बि ईंदी ऐं पकोड़ा ऐं डिफरेंट तरीक़े जा रोल्स, समोसा, इहे तमामु जेके रेसिपीज़ आहिनि उहे मां तव्हां सां गॾु शेयर कंदमि। ऐं मां बि जॾहिं रोज़ो खोलींदी आहियां ऐं उन खां बाद में जेकॾहिं असांजा शोज़ हूंदा आहिनि त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जेसी ताईं न पीऊं त उहा एनर्जी न ईंदी आहे, उहा जोश, उहा वलवलो न ईंदो आहे। ऐं जीअं ई टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट असां इफ़्तार खां बाद में ख़ासि करे पीअंदा आहियूं त असां में उहा एनर्जी अचे थी वञे ऐं उहा ताज़गी मोटी थी अचे। असां पंहिंजा कम जल्दी सां उथी करे ऐं करे था वञूं। सिंध जी नंबर 1 चांहि, छो त इन जो रंग, इन जी ख़ुशबू तमामु ज़बरदस्त आहे। अच्छा, थोरो बसि मां बेदे खे बॉइल थी कयां, थोरो इन जो हाफ डन इन खे कंदासीं। उन खां पोइ हिते इन खे कढी करे अच्छा मेयोनीज़ सां जेकॾहिं तव्हांखे को इशू आहे त तव्हां इन में क्रीम ऐड करे सघो था। लूणु ऐं मिर्च शामिलु कंदव हस्बे ज़रूरत। जेकॾहिं तव्हां वेजिटेबल्स शामिलु करणु चाहियो था त थोड़ा बारीक कटियल इन में क्यूकम्बर ऐं टोमेटोज़ शामिलु करे सघो था। कुझु सलाद जो पतो हिन में ऐड थी सघे थो, पर हे सिंपल बि तमामु मज़ेदार लॻंदा आहिनि।
त इन्हनि खे बिल्कुलु सिंपल रखंदासीं। जीअं इहे बॉइल थी थो वञे असां पंहिंजी रेसिपी डन कंदासीं। चांहि सां गॾु तमामु मज़ेदार लॻंदा। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जी जेका चांहि आहे इन सां गॾु तव्हां इनखे तयारु करे सघो था। पंहिंजी क्वेरीज़, तव्हांजी जेकी बि फरमाइशूं आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधाए सघो था। असांजे रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसंदा पहिरें रमज़ान खां वठी असांजे आख़िरी रोज़े ताईं इवनिंग में इहा ट्रांसमिशन तव्हांजे लाइ जारी ऐं सारी रहंदी। इन में असांजा तव्हांजे लाइ मालूमात बि आहे, बहितरीनु क़िस्म जा खाधा बि आहिनि, सबा जूं मज़ेदार क़िस्म जी चिट चैट ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं बि तव्हां सां गॾु रहंदियूं। त उमेदु आहे त तव्हां ट्रांसमिशन खे तमामु घणो इंजॉय कंदा। हाणे मां हिकिड़ी प्लेट खणां थी ऐं जेको बि असांजो बेदो आहे उनखे कढूं था ऐं पंहिंजी जेका रेसिपी आहे उनखे स्टार्ट था कयूं। चलो इनखे कढूं था। ऐं अक्सर ईअं थींदो आहे त इफ़्तार में जेको गैस आहे उहो बि असांखे इलाही तंग कंदी आहे। त तव्हां जेको इहो कमु आहे उहो सहर में करे रखी सघो था ऐं उन खां बाद में इफ़्तार में जॾहिं तव्हां हिन जा सैंडविचिस ठाहियो उहे तमामु ईज़ीली ठही वेंदा। चलो हाफ डन इहो थी वियो आहे असांजो। हिकिड़ी ॿी प्लेट था खणूं। चलो इन में असां ऐड था कयूं मेयोनीज़। छो त मेयोनीज़ या क्रीम ऐड करण सां तव्हांजा जेके सैंडविचिस आहिनि उहे सॉफ्ट तयारु थींदा। अच्छा, लूणु ऐं मिर्च जेको आहे सो हस्बे ज़रूरत। रमज़ान में उहे बि मसालो थोरो घटि ई शामिलु करणु खपे। रोज़े में बि हूंदा आहियूं, ख़बर न पवंदी आहे त केतिरो मसालो ऐड थी वियो। त घटि हूंदो त तमामु ईज़ीली तव्हां उनखे वधाए सघंदव। थोरा हिन में ऐड था कयूं कारा मिर्च। फ्रेश कुटे कारा मिर्च शामिलु कंदव त ज़ाइको अञा बि बहितरीनु थी वेंदो। कारा मिर्च, लूणु, बेदो, ब्रेड स्लाइसिस। हाणे ब्रेड्स तव्हां मिठियूं खणो, ब्राउन ब्रेड में तव्हां इनखे ठाहे सघो था जीअं तव्हांखे सुठो थो लॻे। अॼु जे असांजे किचन जे सेगमेंट में ताउन कयो आहे तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि, जंहिंजो चवणु आहे त तलो में पचायल जेके खाधा आहिनि उन्हनि सां मिले थी रमज़ान में तव्हांखे एनर्जी। ऐं तलो में पचायल जेके खाधा आहिनि न रुगो बहितरीनु ज़ाइको था ॾियनि पर भरपूर विटामिन सां सिहतमंद बि बणाइनि था। इहा ई वजह आहे जो असांजा ॿार चवनि था त अम्मा तलो में पचाए ऐं असांखे सिहतमंद बणाए। अच्छा, इन में जेकॾहिं साइड्स तव्हां कढणु चाहियो था त बिल्कुलु कढो। मां ईअं ई इन जा सैंडविचिस ठाहींदमि। ऐं जेकॾहिं तव्हां साइड्स कढो था त उनखे उछलाइण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे। तव्हां ब्रेड क्रम्स कयो ऐं पोइ रोल, समोसा, डिफरेंट शयुनि में तव्हां उन ब्रेड क्रम्स खे इस्तेमालु करे सघो था। हाणे सिंपली इहो जेको असांजो मिक्सचर आहे इहो असांखे ब्रेड जे स्लाइस ते अप्लाई करिणो आहे। ऐं सर्विंग हमेशह नंढड़ी रखो। कुझु बि तव्हां इफ़्तार में ठाहियो था सर्विंग नंढड़ी हुजे त बहितरु आहे। इलाही शयूं हूंदियूं आहिनि, दिलि चवंदी आहे त हर शइ जेका आहे सा ट्राए कजे, त नंढड़ी नंढड़ी सर्विंग हूंदी त सुठो लॻंदो। हिन ट्रे में था रखूं ऐं तव्हांजे हिन हिकिड़े बेदे जे मिक्सचर सां बि इलाही सैंडविचिस जेके आहिनि से तयारु थी वेंदा। अक्सर रमज़ान में असांजा जेके घर जा भाती आहिनि उहे बि इलाही कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि फ्रूट चाट ठाहिण में, शरबत ठाहिण में। ॿारड़ा बि तमामु घणा एक्साइटेड हूंदा आहिनि। सुठी ॻाल्हि बि आहे घर में पंहिंजी जेके तव्हां जूं माइर आहिनि, तव्हां जूं भेनर आहिनि, उहे तव्हांखे जेकॾहिं इहो तयारु करे थियूं ॾियनि त तव्हां झटपट जेके सैंडविचिस आहिनि उहे ठाहे सघो था। ॾाढा ईज़ी आहिनि, आसान आहिनि। जेको बि मिक्सचर आहे मां हिन में ऐड थी कयां। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि असां सां गॾु ताउन कयो आहे ऐं इन जी नई पैकेजिंग आई आहे जेका बॉटल में बि आहे, पाउचिस में बि आहे, टिन में बि आहे। तव्हां रीफिल करे सघो था जेकॾहिं तव्हां वटि बॉटल आहे। पाउच सां गॾु तव्हां इनखे रीफिल कयो। स्पेशल बचत आहे असांजे इन रमज़ान में। इन्हनि जी नई स्पेशल रेंज आई आहे शानदार बचत सां गॾु, त ज़रूरी आहे त तव्हां उनखे अवेल कयो। ऐं तलो आहे त बहितरीनु। असां बचपन खां वठी वाक़ई तलो जो जेको नालो आहे उहो ॿुधूं था।
70 सालनि खां वधीक असां जूं जेके माइर आहिनि उहे तलो ते भरवसो कंदियूं आहिनि पंहिंजे प्यारनि जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ तलो में ठाहींदा आहियूं। ऐं रमज़ान में उहे बि तरह इलाही घणी थींदी आहे। जेकॾहिं तव्हांजो ऑइल सुठो न हूंदो त तव्हांजी तबियत ख़राबु थी सघे थी। तलो इलाही लाइट रहंदो आहे, ख़ुशबू तमामु ज़बरदस्त आहे, त तव्हां बेफ़िक्र थी करे पंहिंजे घर वारनि जे लाइ डेली बि तरह कयो था त को मसइलो न आहे। ऐं ज़ाइके में बि तमामु बहितरीनु आहे। चलो हाणे हिनखे मां कट थी कयां, हिनखे हटायूं था। चलो जी, बिल्कुलु तयारु थी वई, ॾाढी झटपट असांजी इहा अॼु जी रेसिपी हुई। रमज़ान जी स्टार्टिंग आहे ऐं इन खां बाद में इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन शो में थोरी लेंदी रेसिपीज़ बि कयूं, तव्हांजी फेवरेट रेसिपीज़ बि इन में इंक्लूड कयूं। चलो जी, तव्हां इन ब्रेड स्लाइसनि खे थोरो तलो बनास्पति में जेकॾहिं टोस्ट करणु चाहियो था, उहो बि हिन जो फ्लेवर सुठो थी थो वञे, उहो बि तव्हां करे सघो था। चलो हिनखे कट था कयूं ऐं कंहिं बि सर्विंग डिश में जंहिंमें तव्हांखे लॻे थो त तव्हांजा सैंडविचिस सुठा लॻंदा, भला लॻंदा, उन में तव्हां हिनखे सर्व कयो। मां वटि हिकिड़ी हिते पई आहे ट्रे, त असां हिन में हिनखे लॻायूं था। अॼोकी असांजी रेसिपी हुई एग सैंडविच जी, जेका असां क्विकली तयारु कया आहिनि। अॼु जे प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारनि ऐं इन सां गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारा। इन सां गॾु जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेका हमदर्द जा रेसिपीज़ मिक्स आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं 100 साल पुराणी इहा कंपनी आहे। इन खां अलावा इन जो जेको MSG फ्री आहिनि, अक्सर असां मसालनि में ॾिसंदा आहियूं त MSG शामिलु हूंदो आहे, फ्लेवर जे करे ऐड कंदा आहिनि, पर असांजे सिहत जे लाइ सुठो न आहे। हिननि जो चवणु आहे त हिननि जा जेके बि स्पाइसिस आहिनि उहे MSG फ्री आहिनि। इहा ई वजह आहे जो तमामु माण्हू इन्हनि ते भरवसो कंदा आहिनि। असांजा हमदर्द जा रेसिपीज़ मिक्स ऐं घर जहिड़ो टेस्ट आहे हर बार। त रमज़ान में उहो बि तमामु घणो हैक्टिक थी थो वञे, इफ़्तार, सहर ऐं डिनर। त जेकॾहिं रेसिपीज़ मिक्स हुजनि त घर जूं असां जूं जेके अमड़ आहिनि, भेनर आहिनि, उन्हनि जे लाइ खाधा पचाइणु तमामु घणो ईज़ी थी थो वञे। त तव्हां इहे हमदर्द जा जेके रेसिपीज़ मिक्स आहिनि इन्हनि खे तव्हां घर खणी अची सघो था ऐं इन्हनि सां पंहिंजूं डिफरेंट जेके रेसिपीज़ आहिनि उहे ठाहे सघो था। ऐं इन्हनि खे कंहिं ॿी ब्रांड सां तव्हांखे कंपेयर नाहे करिणो। तमामु ज़बरदस्त आहिनि, तमामु बहितरीनु आहिनि। मां पाण बि इन्हनि खे ट्राए करे ॾिठो आहे। MSG फ्री आहिनि, इहा इन्हनि जी तमामु सुठी ॻाल्हि आहे। कंहिं क़िस्म जा एडिटिव्स इन में शामिलु न हूंदा आहिनि। नेचुरल इंग्रेडिएंट्स सां गॾु इन खे तयारु कंदा आहिनि, ठाहींदा आहिनि। ऑथेंटिक पाकिस्तानी टेस्ट आहे, जीअं असांजी निहारी क़ोरमो। त असांजी दिलि चवंदी आहे त जेकॾहिं ऑथेंटिक हुजे, ज़बरदस्त, उहो ई ज़ाइक़ो जेको असां मिस कंदा आहियूं। त तव्हां जेकॾहिं हमदर्द जा रेसिपीज़ मिक्स इस्तेमालु कंदा त तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी टेस्ट ईंदो। रिच अरोमा, स्ट्रॉन्ग कलर, बैलेंस्ड फ्लेवर इस्तेमालु करण में तमामु घणो ईज़ी आहे, आसान आहे। त तव्हां हिनखे ज़रूरु ट्राए कजो। अच्छा, मां तव्हांखे सैंडविचिस जी जेका रेसिपी आहे ॾाढी क्विक जल्दी तयारु कयोसीं, पर तव्हांखे रिकैप ॾियूं था असांजा उहे ॾिसण वारा जंहिं रहमते रमज़ान जी ट्रांसमिशन खे हींअर जॉइन कयो आहे। तव्हां पंहिंजे किचन में बिज़ी हुया, नमाज़, रोज़े, तस्बीह में बिज़ी हुया, हाणे तव्हां अची विया आहियो। त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जा सैंडविचिस तमामु ईज़ी हुया। अवल असां बेदे खे बॉइल कयोसीं, सो बि हार्ड बॉइल तव्हां न कजो, हाफ डन कजो। उन खां बाद में हिन में लूणु शामिलु कंदासीं, थोड़ा कारा मिर्च फ्रेश कुटे करे उहे शामिलु कयो। मेयोनीज़ ऐड कंदासीं त जीअं सैंडविचिस सॉफ्ट तयारु थियनि। हस्बे ज़रूरत लूणु, कारा मिर्च इहे तव्हां हुन में मिक्स कयो। मिक्सचर खे ब्रेड जे स्लाइसिस ते तव्हां अप्लाई करे ऐं उन खां बाद में उन्हनि जा सैंडविचिस ठाहियो, कटे करे तव्हां हिनखे सर्व कयो। पर जॾहिं बि सैंडविचिस हुजनि, कंहिं क़िस्म जा बिस्किट्स हुजनि या स्नैक्स हुजनि, दिलि चवंदी आहे त चांहि बि हुजे गॾोगॾु। ऐं असां सां गॾु आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट।
जेका इन जी प्रीमियम क्वालिटी जे करे सिंध भर में नंबर 1 चांहि इन खे मञियो वेंदो आहे, पसंदि कयो वेंदो आहे। तमामु ज़बरदस्त आहे, न सिर्फ़ु इन जो रंग बल्कि इन जो ज़ाइको, इन जी ख़ुशबू तव्हांखे हिकिड़ी ताज़गी ॾिए थी रोज़े खां पोइ। ऐं सहर में बि जॾहिं तव्हां इन जो इस्तेमालु कयो था त रोज़े में तव्हां पाण खे एनर्जेटिक महसूसु था कयो, ऐं जॾहिं रोज़े खां बाद में असां चांहि जो हिकिड़ो ढुक भरूं था त असांजी एनर्जी जेका आहे सा वाक़ई बहाल थी वञे। त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट थोरो पाणी हिन में मां ऐड थी कयां ऐं असां पंहिंजी चांहि जेका आहे सा उनखे तयारु कंदासीं। हूअं त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट ऐड कयो तव्हांजी ज़बरदस्त चांहि तयारु थी वेंदी, पर तव्हां चांहि में हिकिड़ो नंढिड़ो फोटो दारचीनी जो हिकिड़ो टुकड़ो उहो तव्हां ऐड करे सघो था, हिकु लौंग तव्हां हुन में शामिलु कयो त तव्हांजी चांहि जेका आहे सा अञा बि ज़बरदस्त थी वेंदी। थोरो पाणी बॉइल थिए त मां हिन में ऐड कंदमि टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। इन सां गॾोगॾु असां सां तामुन कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारा। इन जी बॉटल बि तमामु कन्वीनियंट आहे ऐं इन जो टिन मौजूदु आहे, इन्हनि जा जेके पाउचिस आहिनि उहे मौजूदु आहिनि। स्पेशल इन्हनि जेका रेंज आहे उहा कई आहे हिन रमज़ान में, ऐं स्पेशल बचत बि आहे त तव्हां पंहिंजे घर में खणी अचो ऐं पंहिंजी इन बचत खे इंजॉय कयो। 70 साल इलाही हूंदा आहिनि, 70 सालनि खां वठी असां जूं मायर भरवसो कंदियूं आहिनि तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह ते। वाइटामिन ए वाइटामिन डी हिन में मौजूदु आहे त न सिर्फ़ु तव्हांजा खाधा ज़ाइकेदार थींदा बल्कि तव्हांजा खाधा जेके आहिनि से सिहत सां भरपूर बि थींदा। कंहिं तरीक़े जी कोई हीक न आहे, तबियत ते इलाही लाइट आहे। बॉटल स्पेशली तमामु कन्वीनियंट आहे ऐं हैंडल बि हुन सां गॾु आहे। जेकॾहिं तव्हां किचन में असांजी दिलि चवंदी आहे त असांखे थोरी आसानी हुजे, बॉटल अहिड़ी न हुजे जेका हथनि मां निकिरी वञे, त तमामु स्लिम एंड स्मार्ट बॉटल आहे, तव्हां ईज़ीली इन खे कैरी करे सघो था। इन जो हैंडल मौजूदु आहे त तमामु बहितरीनु असांजो ऑयल आहे। हिते जेको पाणी आहे उहो बॉइल थो थिए त थोरी इन में ऐड कंदासीं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि। त हिकिड़ो स्पून था खणूं, पाणी बॉइल थी वियो आहे त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जेका चांहि आहे इहा हिन में ऐड था कयूं। अच्छा, बाज़ माण्हू मोस्टली त खीर वारी पसंदि कंदा आहिनि, पर के उहे बि आहिनि जेको कहवो पसंदि कंदा आहिनि, त पोइ तमामु घटि विझो जेकॾहिं तव्हां कहवो था ठाहियो। पर मां हिन में हिकिड़ो टेबल स्पून शामिलु कयां थी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। कहवो जेकॾहिं तव्हां तयारु कयो था त पोइ हिकिड़ी थुल्ही जेका पिंच आहे उहा काफ़ी हूंदी आहे हिकिड़े कप जे लाइ, उहो बि तमामु सुठो लॻंदो आहे शुगर खां बिना जेकॾहिं तव्हां वठो। ऐं के माण्हू तेज़ पसंदि कंदा आहिनि त पती तव्हां शामिलु कंदा पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। तव्हांखे स्ट्रॉन्ग चांहि पसंदि आहे या तव्हां लाइट पसंदि कंदा आहियो। घर में 3-4 बि भाती हुजनि त कंहिंखे स्ट्रॉन्ग पसंदि हूंदी आहे, कंहिंखे घणे खीर वारी पसंदि हूंदी आहे, केरु चवंदा आहिनि त असां में खंडु न विझूं, केरु चवंदा आहिनि त खंडु घणी विझूं। त हुन हिसाब सां तव्हां पंहिंजी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट तयारु कयूं। ऐं जीअं ई मां हिन में पती शामिलु कई आहे न त हिकिड़ो हुन जो ख़ुशबू अरोमा अचणु शुरू थी वियो आहे, ज़बरदस्त क़िस्म जी महक। पीअण त बाद जी ॻाल्हि आहे, पर हिन जी महक बि तव्हांखे जॻाए थी छॾे। त ज़बरदस्त असांजी चांहि थी ठहे ऐं रेसिपी असांजी तयारु थी वई आहे। रहमते रमज़ान जी ट्रांसमिशन हले थी। उमेदु आहे त तव्हां ट्रांसमिशन तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। खोड़ सारी मालूमात तव्हांखे इन में हासिलु थींदी, रेसिपीज़ तव्हां सिखी सघंदा। ऐं इन खां अलावा रमज़ान जे हवाले सां कोई तव्हांजो सुवालु आहे, कोई क्वेरी आहे या कोई तव्हांखे फरमाइश आहे असांजे किचन जे सेगमेंट जे लाइ, उहा तव्हां असां ताईं पहुचाए सघो था सोशल मीडिया जे थ्रू बि। त रहमते रमज़ान जी ट्रांसमिशन खे ज़रूरु फॉलो कजो ऐं पहिरें रमज़ान खां वठी आख़िरी रमज़ान जे रोज़े ताईं असां सां गॾु रहजो। मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ जे लाइ, खोड़ सारी ढेर सारी मालूमात जे लाइ तव्हांजे लाइ बहितरीनु प्रोग्राम तयारु कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे ज़रूरु सुठो लॻंदो। चांहि असांजी रेडी थी वई आहे, इन खे बि कढंदासीं। सैंडविचिस असांजा बिल्कुलु तयारु आहिनि। एंड में बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जो जेको किचन जो सेगमेंट आहे इन खे स्पॉन्सर कयो आहे
तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति वारनि ऐं हिन सां गॾु गॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। अॼु जे लाइ इहो ई, इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां सुभाणे ज़रूरु मुलाक़ात थींदी हिकिड़ी नई रेसिपी सां गॾु ऐं नयूं ॻाल्हियूं ॻोल्हियूं थींदियूं। पर असांजे टपाल मेज़बान ऐं तलो कुकिंग ऑयल सां गॾु पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ऐं हाणे ओवर टू यू सबा। रहमते रमज़ान, रहमते रमज़ान।